सूफ़ विटामिन B6, विटामिन C, आयरन, कैल्शियम, पोटाशियम, फास्फोरस ऐं मैग्नीज़ सां भरपूर हूंदो आहे जेको सिहत लाइ वॾा फ़ाइदा रखे थो। सूफ़ अव्हांखे केतिरियुनि ई बीमारियुनि खां बचाइण में मदद करे थो, पर सूफ़ खाइण खां अॻु या बाद में कुझु शयुनि खां परहेज़ करणु घुर्जे, न त सिहत ख़तरे में पइजी सघे थी। माहिरनि जो चवणु आहे त मूरी ऐं सूफ़ हिक ई वक़्तु न खाइणु घुर्जनि, छो त सूफ़ ऐं मूरी ॿिन्हीअ में थधाइण जो असरु हूंदो आहे। इन लाइ सूफ़ खाइण जे फौरी बाद मूरी खाइण सां ज़ुकाम थी वेंदो आहे ऐं हाज़मे जा मसइला जनम वठी सघनि था, छो त ॿई शयूं बादी हूंदियूं आहिनि। सूफ़ खाइण खां पोइ फौरी तौर ते पाणी पीअण मादे जी pH लेवल ख़राब करे सघे थो। इन लाइ हाज़मे में ख़लल पवंदो, जॾहिं त पेट फूकजण जा मसइला बि थी सघनि था। सूफ़ सां गॾु ॾही बि न वापराइजे, छो त सूफ़ ऐं ॾही ॿई थधियूं शयूं आहिनि। इन सां हाज़मे जा मसइला थी सघनि था। सिहत जा माहिर चवनि था त इन्हनि समूरियुनि शयुनि खां बचणु घुर्जे, छो त ग़िज़ाऊं त सिहतमंद हूंदियूं आहिनि, पर लापरवाही अव्हांखे बीमार करे सघे थी।